वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि तय्यिबीन अत्ताहिरीन व अला अस्हाबिल मुकर्रमीन अल मुअज़्ज़मीन। अम्मा बअदु अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वल्लज़ीना आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह। सदक़ल्लाहु मौलाना अल-अलीयुल अज़ीम। मुझे दोस्तों, मुझे अजीजों, अहले दिल, साहिबाने बातिन, अल्लाह जे बरगुज़ीदा बानन जो फरमान ऐं छवणा जेकॾहिं माल ॾियण सां इज़त बची पवे त माल दौलत कुर्बान कजे पर पंहिंजी इज़त बचाइजे। पर जेकॾहिं माल इज़त ऐं जान ॾियण सां दीन बचे त दीन जे मथां पंहिंजी जान भी कुर्बान कजे, पंहिंजी इज़त भी कुर्बान कजे, पंहिंजो माल भी कुर्बान कजे। पर जेकॾहिं इज़त जान माल ऐं दीन ॾियण सां रब मिले त इहे सभु शयूं कुर्बान कजे। यार जे मुखड़े जो दीदार नसीब थे, अल्लाह जो कुर्ब मिले, वो उन्हें जे लाइ जान ॾियणी पवे, इज़त ॾियणी पवे, अहल औलाद कुर्बान करणो पवे, ॿिन्ही जहान जूं नेमतूं कुर्बान करणियूं कोन त करे ॾे छॾ अल्लाह राज़ी थी पवे। हर दो आलम कीमते खुद गुफ्तही, हर दो आलम कीमते खुद गुफ्तही, नख बाला तुम के अर्जानी हनूस। ए मुझा मौला तो पंहिंजे कुर्ब जे लाइ ॿिन्ही जहाननि खे मुल्ह ऐं कीमत बणायो आहे। पर मौला इहा बाब अञा हल्की आहे, अञा गिरानी कर। जे रब जे राज़ी करण जे लाइ ॿिन्ही जहाननि जूं नेमतूं कुर्बान करणियूं कोन। दुनिया त दुनिया मगर जे जन्नत ॾियणी पवे, पूरू कसूरूं कुर्बान करणियूं कोन त इहे नेमतूं बि कुर्बान कजनि त शर अल्लाह जी ज़ात राज़ी थी। ये जान कहिड़ी शइ आहे? हज़रत शाह इनायत शहीद रहमतुल्लाह अलैह खे जेॾी महिल फाही ते चढ़ण जे लाइ वठियूं पिया वञनि तोॾी महिल ख़ुशीअ में बुज़ुर्ग ठेंग ऐं डप कढी जान कुर्बान करण जे लाइ, सिर वधाइण जे लाइ पियो वञे त छा पियो चवे? रानी दी मराद रंजती, रानी दी मराद रंजती, रानी दी मराद रंजती, जज़ाकल्लाह बेदारन खैरा। तो मूंखे ॿिन्ही जहाननि जे सुरण खां छॾाए विधो, हिन हस्ती जे रंज मां मूंखे आज़ाद कई। अॼु जान यार जे लाइ मुंहिंजी कुर्बान थी रही आहे। ओ मूंखे क़त्ल करण वारा रब शर ॿिन्ही जहाननि में तोखे ख़ुशि करे जो अॼु यार जे ख़ातिर मुंहिंजो सिर कुर्बान थी रहियो आहे। जेॾी महिल बुज़ुर्ग खे फाही ते चाढ़ियो वियो आहे, तलवार सां सिरी धड़क उधार कई वई आहे। उन महिल सिरीअ मूं आवाज़ पियो अचे, सिर दरकत में यार फिदा शुद जी बजा शुद
अदाशद बजाशद अरे सिर जेकर यार जे कदमन में कुर्बान थी वियो त कहिड़ी वॾी ॻाल्हि थी वई त घरो बार हो जेको नहीं पियो पर अहिड़ियूं त लख जानियूं हुजनि लख सिर सा हुजनि जेकी यार जे नाले सां कुर्बान करे छॾियो ओ फकीर ओ मुजादा फकीर सराइण सोलो फकीरी जी दावा करण सोलिया मोमिन सराइण सोलो मगर यार अञा त तूं पंहिंजी जान खे प्यारो कयूं वेठो अञा तूं पंहिंजे नंग इज़त नामूस खे प्यारो कयूं वेठो पर वल्लज़ीन आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह मोमिननि खे हर चीज़ खां मजूर मिल्कियतुनि धन दौलतुनि खां प्यारी शइ हूंदी आहे त अल्लाह अञा पंहिंजी जान पंहिंजे माल खे प्यारो रखियो वेठो अञा तूं माण्हुनि जे मेड़नि ताननि खां ॾिनो वेठो त कीअं फ़क़ीर बणिजा कीअं नेक बणिजा मथां माइट न रुसी वञनि अज़ीज़ क़रीब न रुसी वञनि पर यार अलाह जा बाना चवंदा आहिनि त दुनिया रुसी वञे त रुसण ॾे छॾ राज़ी हुजे त अल्लाह अल्लाह महबूब जे रज़ा ख़ातिर जान कुर्बान थी वञे त मुंहिंजा इहा जान ॾियण बि हक़ीक़त में ज़िंदगी माण्हू मरंदो मगर जो रब जे राह में जान ॾींदो ख़ुदा जो कसम इहो मरण खां पोइ बि जहिड़ो थी वेंदो इहो मरंदो न आहे कुश्तगाने खंजरे तस्लीम हर समाज जगैब जाने दी गरत जेकी अल्लाह जे इश्क वारे खंजर जिनखे क़त्ल करे विधो ये मरदा न आहिनि मगर हर घड़ी उन्हनि खे रब नित नई ज़िंदगी अता फरमाए छॾींदो हज़रत ख्वाजा निज़ामुद्दीन औलिया देहलवी रहमतुल्लाह अलैह जेॾी महिल गुज़री गंजो दुनिया सां इंतकाल जो वक़्तु क़रीब आयो दुनिया सां पर्दो समाइण जो टाइम आयो ओॾी महिल पंहिंजे ख़लीफ़े खे सॾु कयो अथनि ओ बच्चा ज़रा ओरिया मुंहिंजी आख़िरी नसीहत ॿुध मुंहिंजी आख़िरी वसीयत ॿुध इन ते ज़रूर अमल कजांइ जेॾी महिल ख़लीफ़ो वेठो अची वेठो साईं फरमाइनि था जेॾी महिल आम मरी वञा मुंहिंजे जनाज़े सां गॾु ही रुबाई पढ़ंदो हलजांइ ही बैत पढ़ंदो हलजांइ जेॾी महिल बुज़ुर्गनि जो इंतकाल थी वियो जनाज़ो मुबारक खणी हलण लॻा आहिनि ख़लीफ़ो बुलंद आवाज़ में बुज़ुर्ग जे जनाज़े जे अॻियां चवण लॻो सर्व से मीना बसहरा में रवी सतबे मेरी के बेमां में रवी ओ मुंहिंजा सोना जो काॾे थो वञी अॼु कहिड़े सफ़र ते थो वञी अॼु कहिड़े वतन जो इरादो कयो अथई कहिड़ो न बेरहमी जो मूंखे अकेलो छॾियो अॼु काॾे थो वञी पियो सर्व से मीना बसरा में रवी सफ़े मेरी की बेमां में रवी ए तमाशा का आलम रूए तो तू गुजा बारे तमाशा में रवी ओ मुझा मुर्शिद बिछड़ा जिते तुझी दरबार लगदी हुई हजारे परवाना तुझे
दे दीदार दिलाईंदा हुया अॼु उहा दरबार किथे खोलण थो वञी अॼु किथे पंहिंजो दीदार कराइण थो वञी जेॾी महिल ख़लीफ़े जो बैत पढ़ियो आहे बुज़ुर्ग जे जनाज़े में चुप अची वई आहे कफन खुली वियो आहे कफन मां हथ मथे खणी फरमाईंदा दीदार जाना मेरा पंहिंजे यार जे दीदार जे लाइ वञी रहियो आहियां पंहिंजे महबूब जे दीदार जे लाइ वञी रहियो आहियां पंहिंजे हक़ीक़ी दोस्त जे दर्शन जे लाइ वञी रहियो आहियां मालूम थियो अल्लाह जा वली मरंदा न आहिनि हू त रब जे दीदार में वञी मुस्तग़रक़ थींदा करे अल्लाह जोगिन संदी जोत कायम आहे कौनैन में मुंहिंजा दोस्त अल्लाह जा दोस्त जे मज़ारनि में वञी आरामी थियनि मगर उहे पंहिंजे कब्रुनि में बि ज़िंदा ई मौजूद हूंदा छो त हुननि पंहिंजी जान अल्लाह जे नाले तां क़ुर्बान करे छॾी पंहिंजो सिर साल हक़ीक़ी महबूब जे मथां घोर करे छॾनि अल्लाह जी ज़ात वरी उन्हनि खे अबदी ज़िंदगी अता करे छॾी तूं अञा इश्क में तो पैर पातो ई कोन्हे को मोहबत जी वादीअ जो अञा तो सैर कयो ई कोन्हे को मुजादा तूं अञा चैनल जे किनारे ते बीठो ई चैनल जे वादी में अंदर तूं खिड़ियो ई कोन्हे त तोखे कहिड़ी ख़बर त पाणी जो मौजू ऐं मेहरान छा थींदी ओ मुजादा जे इन इश्क वारी वादी में लही इश्क वारी सुर्की पी खुदा जो कसम दुनिया त दुनिया मगर जन्नत में तो को विछड़ी वञे करे अल्लाह साईं खां तो मोड़ियो आहे तोखे नस नदान नियोड़ियो पंहिंजे मालिक खां तो मोड़ियो आहे ओ कई उमेर तलब केॾो लोड़ियो आहे इहे ढेर ख़ुदीअ जा तूं ड्राए अदाम थी रात असर है बदाए अदा मिठी निंड नेड़ने जी बिताए अदा उथी रात असर ओ घोड़ा कन त करे जाॻा जी त पखी हर के जी मिठी बात बकी ओ सबके साईं जी आहे तलबत की रुलिया बहमन में है रुलिया बहमन में तुझी रात वही उथी रात असर अरे दुनिया जे फिक्र में दुनिया जे गर्जन में